डिगड़ी शहर में बलोच होटल जो मालिक सेठ अब्दुल रहीम बलोच हो। सेठ अब्दुल रहीम बलोच मुरीद दिल जी 52 मॉडल जीप में मुरीद दिल जे ड्राइवर मिठू चाकी टंडो जान मोहम्मद वारे सां गॾु हैदराबाद वञी रहियो हो त टंडो अलायार वटि हिन जी गाॾीअ जो एक्सीडेंट थी पियो। इन लाइ चयो वियो त मिठू चाकी ड्राइवर मुखीअ जे चवण ते गाॾीअ वञी बीठल ट्रक में हई, जंहिं सबबु अब्दुल रहीम बलोच वफ़ात करे वियो ऐं मिठू ड्राइवर गिरफ़्तार थियो हो, जंहिंखे बाद में आज़ादु करायो वियो हो। इहो वाक़ियो 1963 ईस्वी जो आहे, तॾहिं डिगड़ीअ खां मीरपुरख़ास ताईं कचो रस्तो हो। अब्दुल रहीम बलोच जी वफ़ात जो ॿुधी डिगड़ी शहर सोग में बंदि थी वियो हो। सन 1948 ईस्वीअ में डिगड़ी शहर जे वार्ड नंबर 1 में बखाई पाड़े जो वजूद पियो। बखाई